अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, कहिड़ा हाल आहिनि दोस्तों। उम्मीद था करियूं तव्हां सभु खैरियत सां हूंदो। जी हाँ दोस्तों, जेको बि दोस्त असांजे चैनल ते नओं आहे उहे असांजे चैनल खे सब्सक्राइब करे ऐं अगरि तव्हांखे असांजी वीडियो पसंदि अचे त असांजे वीडियो खे लाइक ऐं शेयर ज़रूरु कंदा ताकी जीअं ही मैसेज असांजो कंहिं ॿिए दोस्त ताईं बि पहुची सघे। दोस्तों कहाणी कुझु ईअं आहे त तव्हां ॾिठो हूंदो काफ़ी ॾींहंनि खां वठी कराची खे सिंध खां अलॻि करण जी कोशिशि कई पई वञे ऐं MQM जा कुझु कारकुन ऐं MQM जी जेके बि मुहाजिर तबिके सां तालुक़ु रखंदड़ आहिनि उन्हनि सभिनी जी इहा ई हिकिड़ी सलाह ऐं हिकु ई ॻाल्हि बीठी आहे त असांखे कराची अलॻि खपे ऐं कराची असांखे अलॻि सूबो बणाए ॾियो ताकी असां पंहिंजो दरगुज़र पंहिंजे तरीक़े सां करे सघूं। ऐं सिंधियुनि जे बारे में उन्हनि जो इहो चवणु आहे त सिंधियुनि हमेशह कराची खे पोइते कयो आहे ऐं कराची खे कंहिं बि अॻिते वधण जी का कोशिशि न कई आहे। ॾिठो वञे त कराची जा मेयर बि सभु मुहाजिर हूंदा आहिनि ऐं काफ़ी सारा अहिड़ियूं सीटूं जेके हूंदियूं आहिनि सभु MQM ऐं मुहाजिरनि जे हथ में हूंदियूं आहिनि। पोइ बि हुनजे बावजूद बि हिन जो चवणु आहे त सिंध खे ऐं कराची खे ख़राबु करण में सिंधियुनि जो ई हथ आहे। दोस्तों हिन ॾींहंनि में मुश्ताक सर्की जो तमामु अहम किरदारु आहे। मुश्ताक सर्की तमामु सुठो दावो हुननि जे मथां रखियो आहे ऐं मुश्ताक सर्की अॼु फेसबुक ते लाइव अची करे रैली जो ऐलान कढियो आहे 24 सितंबर ते इंशाअल्लाह गुरु मंदर ॾांहुं रैली हुननि जो ऐलान आहे। मुश्ताक सर्की साहिब जो जेके बि सिंध जा नौजवान ऐं सिंध सां मुहबत रखंदड़ उहे सिंध जा गैरतमंद ऐं नौजवान पुट आहिनि उहे सभु रैली में शरीक थी करे हिकु ई नारो हणिणो आहे, जाॻिया जाॻिया सिंधी जाॻिया। मुश्ताक सर्की तमामु सुठो ऐं बहितरीनु ऐलान कयो आहे ऐं उमेद था करियूं त इन रैली में उहे काफ़ी सारा असांजा सिंधी भाउर जेके कराची में रहंदड़ आहिनि या कराची खां ॿाहिरि किथे रहंदड़ आहिनि उहे सभु पंहिंजो सिंधी हुजण जो सबूत पेश कंदा ऐं मुश्ताक सर्की जो चवणु आहे त सभु सिंधी टोपी अजरक पाए रैली में शरीक थियो त जीअं सिंध जे दुश्मननि खे ऐं जंहिंजी कोशिशि आहे सिंध खे कराची खे अलॻि करण जी उन्हनि सभिनीनि खे ॾेखारे सघूं त न वाक़ई सिंधी अञा आहिनि ऐं सिंधियुनि में गैरत हमेशह रहंदी। असां कॾहिं बि इहो न चाहींदासीं त कराची खे सिंध खां अलॻि कयो वञे या कराची खे को अलॻि सूबो बणायो वञे। काफ़ी सारियूं अहिड़ियूं जमायतूं आहिनि, अहिड़ियूं कुझु सिंध जूं जीअं सिंध जी आहे, जीअं सिंध क़ौमी मुआज़ आहे, बशीर ख़ान जी पार्टी आहे, साईं डॉक्टर कादिर नक़वी साहिब जी आहे ऐं चांडियो साहिब जी आहे। काफ़ी अहिड़ी पार्टी जेके बि सिंध जूं यंगस्टर जेके बि मुख़्तलिफ़ पार्टियूं आहिनि सिंध जूं सभिनीनि खे मुश्ताक सर्की साहिबु अर्ज़ु कयो ऐं उन्हनि जी जेके बि उन्हनि जा नौजवान उन्हनि जी टीम में या उन्हनि जे पार्टी में आहिनि उन्हनि सभिनीनि खे दावत ॾेई करे मुश्ताक सर्की तमामु हिकु वॾो ऐलान कयो आहे ऐं 24 सितंबर ते असां सभु ॾिसंदासीं त इन रैली जी केतिरी मोट मिले थी ऐं इंशाअल्लाह उमेद था करियूं त इहा रैली कामयाबु वेंदी ऐं इन रैली जो जेको बि जंहिं मक़सद जे लाइ रैली कढी पई वञे इंशाअल्लाह उहो मक़सदु ज़रूरु पूरो थींदो। दोस्तों मुश्ताक सर्की साहिबु तमामु घणो सिंध जे बारे में हमेशह काफ़ी सारा ॿिया बि सिंध जा अहिड़ा थिया आहिनि पार्टीज़ जा लीडर्स उन्हनि खां वधीक हमेशह मुश्ताक सर्की जो सुठो किरदारु रहियो आहे सिंध जे ऐं मुश्ताक सर्की काफ़ी मरतबा जेलनि में बि वक़्तु गुज़ारिया हुआ ऐं ॿाहिरि बि हू पंहिंजी हर सिंध जे कंहिं बि कुंड कुछ ते अगरि कंहिंसां बि को अहिड़ो मसइलो को अहिड़ो वाक़ियात पेश ते आयो आहे त हमेशह मुश्ताक सर्की उते पहिरियां ऐं सभ खां अॻु में पहुतो आहे। दोस्तों अहिड़े माण्हू खे ऐं अहिड़े दिलेर सिंध जे नौजवान ऐं अहिड़े गैरतमंद इंसाननि जो हमेशह साथ ॾियो ऐं असां उमेद था करियूं त तव्हां सभई इन रैली में शरीक थींदा ऐं सिंधी हुजण जो सबूत ॾींदा। इहा नंढड़ी ॻाल्हि हुई जेका तव्हां सां शेयर करणी हुई। जे तव्हांखे असांजी वीडियो पसंदि आई हुजे त असांजी वीडियो खे लाइक शेयर ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा त जीअं बि असां जेका नेक्स्ट वीडियो ठाहियूं उहा तव्हां दोस्तनि ताईं पहुची सघे ऐं तव्हां उनखे अॻिते शेयर कयो। ठीकु आहे दोस्तों, अगली वीडियो ते ॾींदा इजाज़त। सिंध सलामत, साथ सलामत, अल्लाह हाफ़िज़।